असांजे यादगिरी खां अॻु में असांजा वॾड़ा हिते आया आहिनि ऐं असां हिते वेठा आहियूं। ही क़बरनि इन खां हेठि आहिनि, हिन खां थोरो फ़ासिले में बि आहिनि ऐं हिते तक़रीबन पहिरीं बि 2-3 दफ़ा थिया आहिनि पर नंढड़ा वाक़िया थिया आहिनि। हिते इहो ई सोच डेवलप कयो वञे थो त यार हे को जादूगर या हे को ख़ज़ानो हिते आहे उनखे पिया ॻोल्हीनि, पर जेके वाक़िया मलीर में थिया आहिनि, चौकुंडी में थिया आहिनि या मेमण ॻोठ खां पुठियां उते थिया आहिनि, या असां वटि हिते जेके 2-3 वाक़िया थिया आहिनि, ही तक़रीबन मुबारक बरोई ॻोठ खां परियां बि क़ब्रिस्तान आहिनि, उते बि कुझु वाक़िया थिया आहिनि। इन्हनि मां हाणे असांखे इहा ई तकलीफ़ आहे। असां 2-3 दफ़ा आसारे क़दीमा वारनि खे बि चयो आहे ऐं असांजा कुझु दोस्त लेखक जेके इहे आसारे क़दीमा सां वाबस्ता आहिनि या पुराणी सिंध जूं जेकियूं तारीख़ूं शयूं आहिनि उन्हनि खे गॾु पिया कनि, जीअं गुल मोहम्मद कलमती आहे, ॿिया अहिड़ा 2-3 दोस्त आहिनि, उन्हनि बि इन बारे में कुझु जीअं अदा पहिरीं कयो त लिखियो आहे। हाणे असांखे इहो ई वहम ऐं इहो ई असांखे शक लॻो आहे त असांजा तारीख़ी असासन जेके 500-1000 साल पहिरीं आहिनि उन्हनि खे मिटायो वञे पियो ऐं हिकिड़े पासे असांजे धरती खे वेड़ींदे पिया अचनि, कॾहिं DH जे नाले सां त कॾहिं बैरिया जे नाले सां त कॾहिं को ॿिए प्रोजेक्ट जे नाले सां ऐं कॾहिं लीज़ूं पिया कैंसिल कनि। त असां पंहिंजे ज़ाती, जॾहिं मुंहिंजो घर बि हिते आहे, मां इन शइ खे ईअं ई सम्झां थो ते असां सां ज़्याती पियो थिए। ज़्याती उन शइ सां थींदो आहे जंहिंजी का वारस न हूंदी आहे। असां बेवारस पाण खे सम्झूं था त भई असांखे लावारस करे असांजी जेके तारीख़ूं हिन धरतीअ जी, हिन मलीर जी जेके तारीख़ूं शयूं आहिनि उन्हनि खे कॾहिं कंहिं बाईपास जे हवाले सां, कॾहिं त कंहिं मलीर प्रोजेक्ट जे हवाले सां, कॾहिं लियारी जे हवाले सां, पर उन शयुनि खे हे दफ़न कंदा वञनि त हिते जे माण्हुनि खे उहे पुराणी शयूं आईंदा नसल खे हथ न पवनि। ही बि शायदि उनजो हिकिड़ी कड़ी हुजे या इतफ़ाक़नि को अहिड़ो बि हुजे पंहिंजे ख़्याल जे हवाले सां, पर पोइ बि असांजो आसारे क़दीमा जो बदबख़्ती इहो आहे। तव्हां असांजे चवण ते असां मतिलबु मीडिया जे थ्रू असां पंहिंजे आसारे क़दीमा वारनि खे बि अपील था करियूं त यार हेॾो सॼो इदारो आहे तव्हां वटि, हेॾी तव्हां सिंध गवर्नमेंट जी, वफ़ाक़ी गवर्नमेंट जी फंड खणो था, घटि में घटि इन तारीख़ी शयुनि जी का हिफ़ाज़त त करियो। उन्हनि उहो राति जो अंधेरे में अचनि था, असांजा घर हाणे तूं पाण हिते ॾिसे पियो, बीठा आहियूं असीं 50 ॼणा घर ॾिसण में अचनि था ऐं राति जो वरी हर को सुतो पियो आहे, कहिड़ी ख़बर त छा आहे। ऐं वरी इहो अॻे बरसातूं हूंदियूं हुयूं, आबादी हूंदो त माल ॿियो को मथे ईंदो त को धराड़ को ॿियो सुबुह मां ॾिसंदो हो। हाणे ॾुकार लॻी पई आहे, तूं ॾिसे थो का शइ न आहे त माण्हू बि के कम सां अचे हा, न त हाणे हेॾां इतफ़ाक़नि अचण बि न पियो थिए। जॾहिं असांखे ख़बर पइजी वियो, पोइ असां दोस्तनि खे, इलाइक़े वारनि खे ॿुधायो आहे त अदा ही माना हिकिड़ी तारीख़ी नुक़सानु आहे असांजी। ऐं अॼु इहो थियो आहे, थी सघे सुभाणे वरी कंहिं ॿिए क़ब्रिस्तान में बि थिए ऐं उनजे करे तव्हां दोस्त आया आहियो, तव्हां सां बि इहो गुज़ारिश आहे ऐं अव्हां जे थ्रू असांखे गॾा SHO सां ऐं मलीर जे इंतिज़ामिया खे ऐं असांजे आसारे क़दीमा खे इहो गुज़ारिश आहे त अदा ही तारीख़ी शयुनि जी हिफ़ाज़त करियो। असां तव्हां सां ताउन करण लाइ बि तयारु आहियूं ऐं तव्हांजा लख कुर्ब।